Sakti nama male. Take another. जिन मोटरसाइकिल वाले तक पहुंचायो उनके अफसोस आवना के अमल को कयो हाने जेको आए असा के कम यार न जो छकन साईं जे चवण जे बाद भी के स्कूटर का न ठाईया हाने छक में यार न जो ते छोकरा को ब्लूदा सब रिटायर जो हवा तक दी चल ए नंबर बी का एकरे सेवादार के वेच दे सीढ़ी दे बिछाने एक्स्ट्रा छोकरा दे कर इनके यार लियायो यार प्यारे अगले पासे करो जैसी असा जो फटकार देते सी आप उसमें हरेश कुमार घोटपुरा हरेश कुमार घोटपुरा
साईं शिवराम साहब हरचूराम साहब आस्थान शाहपुर मंडल ऐं असांजे साईं बाबा असांजे पीर ॻोठ जा शेवक पंचायत असांजे सिखर जा शेवक पंचायत असांजे खैरपुर जा शेवक पंचायत जंहिं जंहिं शहर जा प्रेमी आहिनि उन्हनि सभिनी तरफ़ां असीं साईं मोहनगर खे शाहपुर ते ताड़ियुनि सां लख लख वधायूं। नंबर ॿी ॻाल्हि असांजा 4 प्रेमी आहिनि जंहिंजो नालो हरजस कृपाल अर्जन ऐं धीरू तरफ़ां बि साईं जन खे अचण ते लख लख वधायूं। असांजे खैरपुर जो भगत विनोद सागर तरफ़ां बि जबरदस्त ताड़ियुनि जी गूंज में असांजे साईं मोहन जे अगरि जेका संगत वेठी आहे असां 3 ॾींहंनि खां ईअं सम्झो 8 ॾींहंनि खां ईअं सम्झो 15 ॾींहंनि खां लिखंदा आहिनि केटीएन फनकार लेकिन नालो कोन रखियोसीं छाजे करे अगरि नालो लिखी असीं उन फनकार खे घुराईंदा मोटरसाइकिल संत जे अॻियां कूड़ ॻाल्हायो त तव्हांजे पंध अचण ते सजायो चाहियो त सच ॿुधाए मोटरसाइकिल मथे खणो जंहिंजो मोटरसाइकिल मथे खणो अगरि उन खे साईं बाबा शाहपुर सां प्यार आहे त मोटरसाइकिल हटायो तव्हां ते को बि असर कोन पियो आहे। त हाणे असांजे प्रेमियुनि खे वेनती आहे त हवा कढो डस करे छॾियो बसि कावड़चंद वञी कावड़चंद बस ठीक है उधर सुबह जो भराईंदासीं हूअं ॿिया कढियो हिननि कढियो छा थी पियो तव्हांजो टाइम वठी कोन वठणु चाहींदुसि छाकाणि त असांजे साईं जन जो इहो चयल आहे त पहिरीं मूंखे ॿुधणो आहे जेको फनकार घुराए त उन खां पोइ उहो टाइम ॾिसंदासीं तव्हांजी संगत केतिरी ॿुधणु चाहे थी अगरि ॿुधणु चाहे त ॿिया फनकार असांजा जान आहिनि में असांजो विनूब आहे छो इन करे ताड़ियुनि जे गूंज में पंहिंजो माइक असांजे फनकार मासूम मुख्तार साहब खे उनजी भी मेहरबानी उनजी चाहत उनजी मोहब्बत हुई जिन असांखे हिते घुरायो आहे ऐं स्पेशली साईं जन जूं महिरबानियूं ही उन्हनि जो प्यार आहे उनजी मोहब्बत आहे असांखे यादि कयो जेको बि असांजो हाल हूंदो बिल्कुलु साईं जन जी ड्यूटी ॾींदासीं पहिरियां बि खैरपुर दरबार में साईं जन जी ड्यूटी ॾिनीसीं ऐं साईं जन जो दीदार कयोसीं ॾाढो मज़ो आयो असांजो प्यारो दोस्त विनोद सागर असांजो सुठो सिंगर बि आहे ऐं भगत भी आहे जंहिंखे असीं चवंदा आहियूं तव्हांजी ॿोली में भगत चवंदा आहिनि सो तमामु सुठो ऐं मोहबती माण्हू आहे उहो बि हिते मौजूदु आहे असांजो जेको बि हाल हूंदो ड्यूटी ॾींदासीं दिलि सां ड्यूटी ॾींदासीं पर उमेद इहा आहे त जेके बि हिते आया आहिनि उहे बि दिलि सां ॿुधंदव त अव्हांखे बि मज़ो ईंदो फिर ही हिकिड़ी दुआ आहे प्रार्थना आहे जीअं अव्हां हिते मौजूदु थिया आहियो मिली करे गौर तलब गौर कंदा
त जेके बि हिते उमेदूं खणी आया आहिनि उहे पाए वेंदो, ख़ुशियूं माणे वेंदो। कहिड़े तरीक़े सां? इन शख्सियत के विसार बना है एक तरीके से न विसार विसरी न तू बंदगी मुझे जिंदगी हो न भुलाया मिल गए भुली न तू बंदगी मुझे न विसार
हो नविसारा विसरी न तू बंदगी मुझे जिंदगी नविसारा विसरी न तू सदा तुझो थोड़ो डिस्टर्बेंस अलाए छाजे करे अचो अच लगी पई आहे ही साइड में ड्यूटी हले पई हिकिड़ी शेवा है महिरबानी करे अगर जेके वेहणो आहे इहो डिसिप्लिन अख्तार कयो या महिरबानी कयो असां ते महिरबानी कयो साईं बि वेठा आहिनि साम्हूं इहे असां हिकिड़ी इबादत सम्झी आहे तंहिं करे थोरो गौर सां ॿुधो अचो महिरबानी करे बंदि कयो अगरि वेहणो आहे सुकून सां वियो सुकून सां वियो सही बाबा न विसारा विसरी न तू न भुलाया भुलजी न तू
अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? कहिड़ो ॾींहुं आहे? वर्सी जो ॾींहुं आहे। वर्सी जो ॾींहुं आहे त मौज असांखे मौज घुरिजे। ही पहिरीं जेको शब्द गायो हिकिड़े इबादत जे करे गायो त साईं जन बि जे साम्हूं वेठा हुया। हींअर मौज वारो शब्द आहे। महिरबानी करे जेके बि हिते आया आहियो मौजू कयो। ख़ुशी जी रात आहे। कहिड़े तरीक़े सां